अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद हक़ मौजूद GSN जी लतीफ़ एक दफ़ा ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। लास्ट एक्चुअली मूं वीडियो क्लिप हिकिड़ी ठाही हुई जंहिंमें प्रिया कुमारी जी बारे में ज़िक्र कयो हो। त कमेंट सेक्शंस में इहो बि कैप्शन में इहो बि चयो हो त कमेंट सेक्शन में जवाबु ज़रूरु ॾींदा त छा थो लॻे त प्रिया कुमारी अगवा थी आहे ऐं हुनखे क़तलु कयो वियो आहे, हू ज़िंदा आहे या न। इन हवाले सां मूं ॻाल्हायो पिया ऐं मूं पंहिंजा ख़दशात ज़ाहिर कया हुआ जेके इंकशाफ़ हुआ मूंखे, जेको मूं एक्सप्लोर कयो। इन केस खे मूं काफ़ी डीपली ॾिठो ऐं इन जे बारे में मूं काफ़ी पंहिंजा ख़दशात ज़ाहिर कया। त काफ़ी माण्हुनि, काफ़ी दोस्तनि पर्सनल में अची बि मूंखे तनक़ीद कई आहे। काफ़ी सिर्फ़ु हिकिड़े ॼणे न, काफ़ी माण्हुनि मूंखे अची तनक़ीद कई आहे त तव्हांखे इहो न चवणु खपेव हा। त मां सभिनी खां पहिरीं त माज़रत कंदमि अगरि इन अल्फाज़नि खां कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त मां हुनजे माइटनि खां माज़रत कंदमि ऐं उन्हनि सां बि जेके हुनजा चाहींदड़ आहिनि, हुनजा भाउ आहिनि, हुनजूं भेणूं आहिनि, हुनजा माइट आहिनि, रिश्तेदार आहिनि। इहे जेके माण्हू मूंखे बि ॾिसनि था त काफ़ी माण्हुनि इन वीडियो ते जेको आहे सो नेगेटिविटी ज़ाहिर कई हुई। त इन बाबति मां पहिरीं त हथु ॿधी माज़रत कंदमि त मूं सिर्फ़ु पंहिंजो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त छा थो लॻे, छो त अमूमन सिंध में न्याणियुनि सां इहो ई थींदो आहे। छा थींदो आहे, पहिरीं हुनखे हरास कयो वेंदो आहे, पोइ हुनखे अगवा करे, पोइ हुनखे ज़्यादती जो निशानो बनाए क़तलु कयो वेंदो आहे। ईअं ई थींदो आहे न। त अगरि हू 2 सालनि खां ज़ाहिर कोन थी आहे त मूं हिकिड़ो सिर्फ़ु इहो ख़दशो ज़ाहिर कयो। छा ख़दशो ज़ाहिर कयो? मूं इहो ख़दशो ज़ाहिर कयो, मूं जेसिताईं मुंहिंजी एक्सप्लोरेशन आहे, असीं दुनिया में हलूं पिया बिकॉज़ त सोशल वर्कर आहियूं त अहिड़नि केसिस खे असीं डील कंदा रहंदा आहियूं ऐं इलाही वेझो खां, इलाही नज़दीक खां इन केसिस खे ॾिसंदा रहंदा आहियूं। त असांखे अंदाज़ो हूंदो आहे त जेको आहे सो छा थिए पियो दुनिया में। असीं बि ज़माने जा माण्हू आहियूं। वधीक जेके माण्हू मूंखे ॾिसनि था उहे बि ज़माने जा आहिनि। काफ़ी लॉयर्स बि मूंखे ॾिसनि था, एडवोकेट्स बि मूंखे ॾिसनि था। इन खां अलावा काफ़ी सोशल वर्कर्स बि आहिनि। इन खां अलावा सहाफ़त जी दुनिया खां बि काफ़ी माण्हू तालुक़ु रखंदड़ मूंखे ॾिसंदा आहिनि। त मूं सिर्फ़ु पंहिंजो ख़दशो ज़ाहिर कयो एज़ अ सोशल वर्कर, बीइंग अ सोशल वर्कर मूं हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो त छा ख़्यालु आहे त हुनखे बि ईअं ई त न कयो वियो आहे जीअं फ़ातिमा खे कयो वियो। जीअं सैयदनि जी हवेली मां फ़ातिमा जो बि लाश मिलियो, ज़्यादती खां पोइ हुनजो लाश मिलियो, हुन ते तशदुद कयो वियो, पोइ हुनजो लाश मिलियो आहे। तीअं ई मूं इहा वीडियो ठाही हुई छो त अगरि मूं पंहिंजे इनखे पर्सनली ॾिठो इन केस खे बाक़ाइदा मूं पंहिंजी तहक़ीक़ात कई हूंदी, इन्वेस्टिगेशन कई हूंदी, तॾहिं अॼु मां ॻाल्हायां पई। ईअं ई ॻाल्हाइणु सवलो न आहे सोशल मीडिया जे दौर में। ऐं मूंखे त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हू ॾिसंदा आहिनि। अलाह सां मुंहिंजी इज़त कई आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं जेतिरा मालिक जा शुक्राना अदा करियूं घटि आहिनि। त मां सिर्फ़ु इहो ई चवंदसि त मुंहिंजी अॼु जी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त मां माज़रत कंदमि उन्हनि माण्हुनि खां जंहिंखे बुरो लॻो आहे मुंहिंजो इहो इंकशाफ़ करणु, मुंहिंजो इहो एक्सप्लोर करणु। काफ़ी माण्हुनि मूंखे पर्सनल में अची इहो कमेंट्स कयो आहे त दादी तव्हांखे ईअं न चवणु खपे हा। पर मूं उहा ॻाल्हि कई आहे जेकी हक़ीक़त आहे। अलाह साईं सभिनी जी न्याणी जी इज़त महफ़ूज़ रखे। असीं जेको आहे सो न्याणी जे लाइ आवाज़ु उथारियूं पिया ऐं असीं चाहियूं था त ईअं न थिए। असीं आवाज़ु उथारियूं पिया त असां पंहिंजो इंकशाफ़ ज़ाहिर कयो आहे। असां जेको एक्सप्लोर कयो आहे, जेको असीं ॾिसूं पिया सिंध में छा थिए पियो, सिंध जी न्याणियुनि सां छा पियो थिए, असां सिर्फ़ु उहो ज़ाहिर कयो आहे त असां छा मतिलबु महसूसु छा पिया करियूं, छा फील पिया करियूं। अदरवाइज़ मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न हो त मां कंहिंखे हर्ट करियां या छा। त अहिड़नि केसिस ते असीं अक्सर ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। अलाह साईं सभिनी जूं इज़तूं महफ़ूज़ रखे। ऐं पाण हिकिड़ी न्याणी आहियां त के बि न्याणी जे बारे में अहिड़ो को ग़लति कमेंट न कंदमि। उहो इन करे छो त जॾहिं मां पाण पंहिंजी ज़ात ते ई तनक़ीद बर्दाश्त न कंदमि, जॾहिं मां पंहिंजी ई किरदार कशी या पंहिंजी ज़ात ते का बि तनक़ीद बर्दाश्त नथी करे सघां त पोइ हिकु मासूम न्याणी जेकी सफ़ा नंढड़ी अञा ॿार आहे, जंहिंखे अञा दीन दुनिया जी का सम्झी कोन्हे, त पोइ इन जे बारे में आउं कीअं थी चई सघां। हिकिड़ी न्याणी थी करे हिकिड़ी न्याणी ते तनक़ीद करियां त मकाफ़ात अमल हिकु दुनिया में जेको आहे सो आहे। ऐं अलाह न करे, आउं त चवां थी अलाह न करे कुझु बि अहिड़ो प्रिया कुमारी सां थियो हुजे। असीं दुआऊं कंदा आहियूं जॾहिं बि असीं नमाज़ में असांजा हथ खॼंदा आहिनि त असीं बिल्कुलु दुआऊं कंदा आहियूं त अलाह करे उहा जेकी न्याणी आहे उहा पंहिंजी माउ सां मिली वञे। हालांकि माउ जेकी परेशान आहे, जॾहिं असीं बि ॾिसूं था त असांजी रातियुनि जी निंड जेकी आहे सो जेको आहे सो टरी थी वञे। एतिरो त असां बि जेको आहे सो महसूसु करियूं था बिकॉज़ असीं बि जेको आहे सो कंहिंजूं न्याणियूं आहियूं ऐं अलाह साईं सभिनीनि खे औलाद ॾिनी आहे। बाक़ी हिकु न्याणी जे बारे में जेको मूं चयो त मूं सिर्फ़ु पंहिंजी राय ज़ाहिर कई त छा
इन करे त ज़ाहिर न पियो कयो वञे, पहिरियां खे इन करे त ज़ाहिर न पिया कनि त सुभाणे ईअं न थिए जेको हुननि खे इन जो वॾो जेको आहे सो कॉस्ट पे करणी पए इन ब्लंडर जी। छो त ॾिसो, हींअर ख़ामोश आहियूं, हींअर सिंध जी हींअर असीं ख़ामोश न आहियूं, पर हींअर इहो आहे त अहिड़ो को इंकशाफ ज़ाहिर, अहिड़ी का चीज़ ज़ाहिर कोन थी आहे। सुभाणे अलाह न करे, अलाह साईं हर न्याणी जी इज़त महफ़ूज़ रखे, हर न्याणी खे पंहिंजी पनाह में रखे, त अलाह न करे अगरि अहिड़ी का बि चीज़ अगरि ज़ाहिर थिए थी त पोइ त वॾो मसइलो थी वेंदो उन्हनि जे लाइ जे इहे कमु कया आहिनि, जे इहे स्कैंडल्स क्रिएट कया आहिनि। उहे जागीरदार, उहे सरदार, उहे बोतार, उहे नाम निहाद सरदार, इन खां अलावा जेके बि पुलिस जा अफ़सरान हिन में शामिल आहिनि, जेके बि पुलिस जा अफ़सरान हिन में शामिल आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो थी वेंदो। त इन करे इन ख़तरे खे जेको आहे सो मद्देनज़र रखंदे त ही ईअं न पिया कनि। मुंहिंजो सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो हो उन्हनि माण्हुनि खे निशानो ठाहिणो जेके इन साज़िश में शामिल आहिनि, जेके हिननि सरदारनि सां, बोतारनि सां, जागीरदारनि सां मिलिया पिया आहिनि। त मूंखे सिर्फ़ु उन्हनि खे हाईलाइट करिणो आहे, छो त मां पर्सनली उन्हनि जा नाला नथी वठी सघां, पर मां इहो ज़रूरु चवंदमि त जेके माण्हू उन्हनि सां मिलियल आहिनि, छा उन्हनि खे इहो त हुननि जे साम्हूं न आयो, मतिलबु त इहो सोचे करे त हुननि ईअं न कयो आहे, त मतिलबु त हेतिरा माण्हू बाज़ियाब थी चुका आहिनि पर सिर्फ़ु प्रिया ई कोन थी आहे। इन जो रीज़न छा थो थी सघे, असांखे अञा ताईं रीज़न सम्झ में कोन पियो अचे, छो त माइटनि जी का ज़ाती दुश्मनी बि न आहे। ऐं इन खां अलावा त पोइ छा रीज़न थी थो सघे, हेतिरा माण्हू जॾहिं बाज़ियाब थी विया आहिनि त पोइ प्रिया छाजे लाइ नथी बाज़ियाब थिए, इन ॻाल्हि जो अञा बि मतिलबु सम्झ में नथो अची सघे। सो इन जे बारे में इन्वेस्टिगेशन्स थियनि पियूं, रोज़ु हिकिड़ी नई ॻाल्हि का न का साम्हूं अचे पई, ऐं इनशाला कोशिशूं जारी सारी रखबियूं, कोशिशूं ख़तमु न कबियूं, असीं पंहिंजूं महिनतूं कोशिशूं कंदा रहंदासीं। ऐं इन खां अलावा मूंखे काफ़ी ॿाहिरि जेके मां प्रिया जे बारे में ॻाल्हाईंदी आहियां त मूंखे सभु चवंदा आहिनि, काफ़ी जेके कमेंट्स मूंखे नेगेटिव ईंदा आहिनि, उन्हनि मां वधीक इहो हूंदो आहे त तूं पैसा जमा कर त प्रिया खे हली बाज़ियाब करायूं, तूं पैसा जमा कर त प्रिया खे हली बाज़ियाब करायूं, मूंखे तनक़ीद जो निशानो बनायो वेंदो आहे। हालांकि मुंहिंजो अहिड़ो को मक़सदु न आहे त जेको आहे सो प्रिया जे नाले ऐं त जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह दुआऊं कंदी आहियां त अलाह साईं करे जेको हुनजी माउ सां न्याणी मिली वञे। ऐं इन खां अलावा मीडिया ते इहो केस हाईलाइट करण जी काफ़ी कोशिशि कंदी आहियां, वधीक खां वधीक पंहिंजे आवाज़ खे अञा बुलंद कंदी आहियां ताकी वधीक खां वधीक माण्हू ॾिसी सघनि। हर रोज़ु तक़रीबन मुंहिंजी वीडियो का न का वीडियो क्लिप हूंदी आहे इन बारे में काफ़ी डिस्कशन कंदी रहंदी आहियां। त मूंखे काफ़ी भाई ईअं चवंदा आहिनि, त उन्हनि खे जवाबु ॾेई करे पंहिंजी वीडियो जो इख़्तिताम कंदमि ऐं एतिरो मुख़्तसरी कंदमि, एतिरो जेको आहे सो ढेग न कंदमि। त उन्हनि भाइरनि खे सिर्फ़ु इहो चवंदसि त अगरि सिंध जी न्याणी थी करे अगरि मां रोडनि ते रस्तनि ते निकिरी अचां थी, अगरि मां सोशल मीडिया ते ॻाल्हाए सघां थी, अगरि मां सभिनीनि खे ओपन हिते चैलेंज करे सघां थी, अगरि आउं धरणनि में वञी सघां थी, अगरि आउं एहतिजाज करे सघां थी, अगरि आउं नारेबाज़ी करे सघां थी, अगरि आउं मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चई सघां थी, अगरि आउं हींअर हिते कॉन्फिडेंट थी करे वेठी आहियां, त तव्हां छा था सम्झो त छा मुंहिंजे लाइ 50,000 या लख रुपया कढण खां वॾी ॻाल्हि आहे? असांखे सिंध जी न्याणी खां मथे पैसो कोन्हे, असीं गैरतमंद क़ौम आहियूं, असीं सिंधी आहियूं, ऐं असीं जेको आहे सो असांखे सिंध जो शहूर खपे थो, असांखे उनजी ज़रूरत आहे। असां पैसनि खे वधीक अहमियत न ॾींदा आहियूं। पैसो इंसान जेको आहे सो पैसे खे कमाईंदो आहे, पैसो इंसान खे नाहे कमाईंदो। त मां इहो ज़रूरु अर्ज़ु कंदमि त मूंखे लख रुपया या 2 लख रुपया भरणा पवनि त मुंहिंजे लाइ का वॾी ॻाल्हि न आहे। अगरि आउं रोडनि ते निकिरी सघां थी, अगरि आउं हिते सोशल मीडिया ते ॻाल्हाए सघां थी, त बिल्कुलु आउं हुनजे लाइ पैसा भरे सघां थी। ऐं ईअं कोन्हे, ऐं अगरि अलाह न करे अगरि मूंखां नथा बि थियनि न, त असीं जेको आहे सो ॿाहिरि निकिरी रोडनि ते झोली फैलाए बि माण्हुनि खां जेको आहे पैसा वठी करे हुनखे बाज़ियाब ज़रूरु कराईंदासीं। उन्हनि ॿारनि खे मुंहिंजो जवाबु आहे त महिरबानी करे अगरि तव्हां वीडियो खे शेयर नथा करे सघो ऐं हुन ते अगरि हौसला अफ़ज़ाई नथा करे सघो त बैड कमेंट्स बि न कंदा करियो। सो थैंक यू सो मच मूंखे ॾिसण जे लाइ। इनशाला वरी हिकु दफ़ो ॿीहर ऑडियंस जे लाइ वीडियो ठाहींदा रहंदासीं, इन्हनि मसइलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी। तेसि ताईं मूंखे ॾियो इजाज़त, हिकु दफ़ो ॿीहर इनशाला वरी मिलंदासीं हिकिड़ी नई वीडियो सां गॾु। तेसि ताईं मूंखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। हक़ मौजूद। जी सिंध जी लतीफ़।